मतो आहीं मच्छ थुल्हा थो थूना हणी तू जा भाई अछ तह पाणी पुना ॾींहण। कुछ ॾींहं खां सिंध में हर तरह नकादन हिक टोलीअ मौसमी मच्छरन वांगुरु ओचितो वठी मोह कढियो आहे। जे पाण खां वॾियूं कलमी बणछूं खणी मुल्क में काही पिया आहिनि। हंबोछूं हणंदा रंभूं कंदा ताॾूं ॾींदा जेको थो साम्हूं अचेनि तंहिंखे सटींदा कुटींदा ॾाढ़ींदा वञनि। वॾा पोतल वॾा अदबी ओलिया कानी करामत जा धणी थीअ थींदीअ जी ख़बर अखियूं ॾियण त टांडा मुंहं ते मसनूई जलाल इस्लाम 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 मज़हब मज़हब अख़लाक अख़लाक जा नारा बचायो बचायो झलियो पकड़ियो जा वाक़ एॾो त धमचर मचायो अथनि जो माण्हुनि जा साह सुकी विया आहिनि। केरु आहे जो हुननि खुदाई फ़ौजदारनि मज़हबी ठीकेदारनि लेसन बरदारनि अदीबनि उपट मार आलिमनि कुकुड़ काठ में विझंदड़ 30 मारनि जे साम्हूं बड़क ॿाहिरि कढी सघे। चोतरफ़ अल अमान ऐं नफ़्सी नफ़्सी जी पुकार आहे। हर को पियो कुंभे त कॾहिं थी या ॼट पुलिस मूं ते अची खड़के। ख़ुदा जी पनाह हिक हथ में ठूठ जेॾा अदबी परवाना ऐं राहदारियूं ॿिए में जहालत ऐं तंग नज़री जा शाही डंडा शैतान जे आंड्रे जेॾी लुकबन जूं गर्दन ट्रोड़ भरियूं मथनि ते तासुब ऐं हसद जूं छुरियूं बगलनि में सड़ियल गरियल पारूथनि ऐं ज़हरीलनि ख़यालनि जा गोथरा पुठनि ते मकर ऐं रिया जा वॾा ड्रिघा जामा लोॾींदा ख़ुदा जी ख़ल्क़ में क्या ई पिया आहिनि। को शाइर जो बाबू आदम ऐं फिरदोसी कालीदास ऐं शेक्सपियर जे उस्तादनि जो उस्ताद बणियो बीठो आहे त कंहिंखे ॾिसो त कॉलेज जे लेक्चरारी मां हिकदमि उथनि ते वञी अफलातून ऐं सुकरात सां कुल्हे गस कई अथनि त को वरी राति विच में गुमनाम शाइरड़े मां फिरी नकाद आख़िर ज़मान बणिजी वियो आहे। ही मख़लूक ओचितो किथां पैदा थी आहे छो पैदा थी आहे संदन शाह नज़ुल कहिड़ो आहे संदन उन ई हाय घोड़ा जुनून ऐं वावेला वठ वठां जो कारण कहिड़ो आहे। सरज़मीन सिंध तहज़ीब ऐं तमदुन इल्म ऐं फ़न जो क़दीम तरीन मर्कज़ आहे। हिन खाण हज़ारे अहिड़ा बेबहा लाल ऐं गोहर पैदा कया आहिनि जे तारीख़ जी पेशानीअ ते जावदानी आब ऐं ताब सां चमकंदा रहंदा। दोदे ऐं दरिया ख़ान जहिड़ा दलावर ऐं सरफरोश मोहब्बतन अली शेर खाने जहिड़ा मोरिख ऐं दानिश्वर अबुल फज़ल ऐं फैज़ी जहिड़ा यगान ऐं बेमिसाल आलिम दाना ऐं मुदबर शाह इनायत शाह बिलावल जहिड़ा दलेर ऐं बेबाक हक़ परस्त ऐं हक़ गो लतीफ़ ऐं सचल जहिड़ा लाजवाल शीरीन कलाम शाइर हिन खाक जा ई करिश्मा हुआ। हर दौर ऐं हर ज़माने में ही सरज़मीन पंहिंजी बेबहा इंसानी फ़सलु पाईंदी रही आहे। संदन वादियूं ऐं जबल हमेशह मिठड़नि ऐं रसीलनि नग़मनि अज़ीम ऐं आला कारनामनि जे पड़ाॾनि सां गूंजदा रहिया आहिनि। शेर ऐं सुखनि जूं मिठियूं ज़िंदगी बख़्शींदड़ नहरूं त हिते कॾहिं बि ख़ुश्क न थियूं आहिनि। काज़ी काज़न शाह करीम लतीफ़ सचल बेदल सामी सागी रूहल दिलबत मुसाफ़िर गुल कलीच मुख़लिस बुलबुल बेवस हाफ़िज़ शाह हयात हज़ारे ख़ुशनुमा बुलबुलनि जा मिठड़ा रसीला नग़मा क़िस्मे क़िस्मे दिल नवाज़ लातियूं हर कंहिंजी पंहिंजी तिर्ज़ पंहिंजी रस ऐं पंहिंजो सुर। को पंहिंजे दौर ऐं ज़माने जो महबूब त को अज़ली ऐं अब्दी ॾात जो धणी जंहिंजा आलाप सालनि ऐं सदियुनि जूं हदूं ओरांगे अमर ऐं लाफ़ानी बणिजी विया। तहज़ीब ऐं तमदुन जा वाक़िरा हमेशह पिया हिक ॿिए सां मिलनि। सिंधी तहज़ीब ऐं तमदुन बि केतिरनि ई चश्मनि जो पाणी पीतो आहे। संदसि शेर ऐं सुखनि बि हिंदी फारसी ऐं ॿियनि ॿोलियुनि जी गंज मां हिसो वरितो आहे पर उन सदाईं पंहिंजे हिकु ख़ासि लई ऐं निरालो मिज़ाज क़ाइमु रखियो आहे। सिंधी शाइरी कंहिं बि दौर में अरबी फारसी या हिंदी जी बानब क़बूल न कई आहे। जिन ॾींहनि में फारसी सिंध में राज धन्याणी ऐं सिंध जी दरबार जी पटराणीअ ते वेठी हुई तॾहिं बि सिंधी शाइरी पंहिंजो ॻाट ऊचो रखियो ऐं पंहिंजी राह ते अॾोल मिज़ाजीअ सां रमंदी रही। जेकॾहिं कंहिं सिंधी फारसी जे आबताब ते हरखिजी पंहिंजी फारसी दानीअ जे रोब विहारण जी कोशिशि थिए कई त माण्हू सिखाए नफ़रत थी कई। जे फारसी सिखियो गोलू तोए गुलाम जो ॿुधो ॿिन ॻाल्हियुनि सो कीअं चाहे ॼाम उञो त आब घुरे बुखियो त ताम ए आमन संदो आम ख़ासनि मजा न थियो। पर अॼु खां हिकु नसुल अॻे धारे सिंध में हिकु अजीब मर्ज़ मोह कढियो। अंग्रेज़नि जी फूट ऐं तफ़रुक़े वारी पॉलिसी सबबि सिंध में हिंदू ऐं मुस्लमाननि जे विच में वधंदड़ दुश्मनी अदबी मैदान में काही पई। हिंदू अची सिंधी ॿोली खे शुद्ध बनाए तिलक लॻाए धोती ॿधाइण जी पोयां
वञा पियो त मुसलमान चवे आऊं खेसि उन खां अॻु में चोगो पहिराए ईरानी ऐं अरब बणाए वठां। अची जो चटा भेटी लॻी सो सिंध जी पुर फिरी लेकिन ऐं परंतो पाणी फुरी जल ऐं आब संगती हिकु तरफ़ मतर थी पिया त ॿिए पासे अहबाब सिंध जी मिठड़ी प्यारी सुहिणी ॿोली खे हिननि ज़ालिमनि अंधे तासुब सां अहिड़ो त बिगाड़े ख़राब करे छॾियो जो सुञाणण खां परे थी वई। उन दौर जूं सिंधी लिखियतूं पढ़ी माण्हुनि खे ख़बर न थिए पई त लिखंदड़ सिंधी में लिखियो आहे या हिंदी में या अरबी में। जुमलनि में फ़क़ति आहे ऐं नाहे जहिड़ा सिंधी अखर टुंबिया थी विया। ॿियो थियो भलो। उहा वबा शाइरी में त ख़ासि करे घर करे वई। शाइरनि जा ॿटोला पैदा थी पिया जिन सिंधी शाइरी ते हिंदी फारसी अरबी सां ऑपरेशन करणु शुरू कयो। हिंदुनि बि ख़ूब जोहा ॾेखारिया त मुसलमाननि बि तव्हांजो सिंधी शाइरी मोकिलाए वई। बाक़ी वञी हिंदी फारसी बचूं। मुसलमान शाइरनि त ख़ासि कमाल करे ॾेखारियो। शाहलती वारनि थरनि भरनि ॾोथियुनि झांगियुनि पंवारनि ओठियुनि ॾुथ ॾुअरनि जे मुल्क में हिकदमि लाला नरगिस सुंबुल गुलफाम भरिजी वयूं। संदन चेलूं ग़ाइब थी वियूं। संदन कद सिरो जेॾा थी विया। संदन अखियुनि मां निमाणाई कुर्ब ऐं मोहबत निकिरी वई। कटारियूं हथनि में आशिकनि जी छांग पोयां क़यामत जी चाल हलंदियूं सभिनी खे आसरा ॾींदियूं तड़पाईंदियूं सहन चमन में सेर कंदियूं नज़र अचण लॻियूं। आशिकनि जी सूरत बि बदिलजी वई। कमीस ऐं पहिराणनि बदिरां हिननि शाइरनि खणी ईरानी चोगा पहिरायनि। हाणे हर को आतिश सोज़ान जिगर बरीन शोला तपान खणियूं दामन खे तार तार करण या अख्तर शामरी करण खे लॻी वियो। हर को ॾिसो त नीम बिस्मिल दुम बुलबुल दुम वापसीन ते नज़र जे आलम में याने सदाई सकरात में जे उतां चढ़िया त कोई बतान में ठोकरूं पिया खाईंदा या वहशत सहरा सां दिलि पिया विंदराईंदा। हर कंहिंजे पोयां रूह स्याह रक़ीबनि जो टोलो माण्हू भाईंदो। सिंधी छोकिरियूं आज़ाद छुड़वाक पियूं आशिक निहारींदी वतन। रुगो एतिरी भुल कनि थियूं जो हिननि सचनि आशिकनि बदिरां वञो संदन रक़ीबनि सां इश्क पचाइनि। सिंध जे मज़लूम कोटनि में क़ैद रस्मुनि ऐं रीतुनि में जकड़ियल औरत सां हिन खां वधीक चिथर बि कहिड़ी थींदी। पर हिते त सवाल हो शाइरी जे वज़न बहर काफ़िए जो। सो हिननि शाइरनि उनमें घटिताई कान कई। बाक़ी हक़ीक़त सां संदन कहिड़ो वास्तो। उहे असली ते वॾा शाइर जॾहिं सिंधी सुखनि जी सल्तनत ते जलवा अफ़रोज़ थिया तॾहिं संदन बख़्त इक़बाल जो ॾोंको चोतर वॼी वियो। माण्हू फिरदौसी शाह लतीफ़ हाफ़िज़ सईदी खुसरू गालिब मीर जो नालो भुलिजी विया ऐं संदन शाइरी खे ॿाराणी खेचल सम्झण लॻा। सिंधी शाइरी खे मेराज ते पहुचाइण लाइ सिंधीअ जो अखर हटाए फ़क़ति निज ऐं ख़ालिस शाइरीअ खे राज कयो वियो जेका हिकु अहिड़ी पाक आसमानी ॿोली में चयल हूंदी हुई जा पवित्र शास्त्रनि वांगुरु फ़क़ति के वॾा चौगादरी अदबी ब्राह्मण ऐं महाराज ई सम्झी सघंदा हुआ। के रंद परोड़ीन राज वारो मिसाल अखियुनि अॻियां हुयो। हिन दरबार तरफ़ां एॾी त शाहानी फ्याज़ी सां ख़िदमतूं लक़ब ऐं अदबी जागीरूं विरहायूं वियूं जो हिननि हर शाइर जे दरवाज़े ते नौबत वॼण लॻी। हर को झंडे ऐं ख़लअतूं जो धणी को उस्तादुल शेरात को ताजुल शेरात को मलिकुल शेरा। हिननि शाइरनि सिंधी शाइरीअ जी जेका ॿेड़ी ॿोड़ी ऐं मिटी पलीद कई तंहिंजा असर चोतरफ़ फैलिजी विया। समूरो नसुल जो नसुल बिगड़ी वियो। ॻाल्हाइण लिखण ॿोली सभ जो ॿेड़ो गर्क। सिंधीअ जा मोतियुनि जहिड़ा आबदार लफ़्ज़ सिंधियुनि जी महिनत सां सींगारियल समूरा जुमला फ़िक्रा चमड़ियूं पहाका मुहावरा हिननि शाइरनि जे उथारियल धूड़ जे तूफ़ान हेठि दॿिजी विया। अछो पाणी लुड़ थियो कालोरियूं कंगन ईंदा लॼ मरनि त सर मथे हंजड़ा।